अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों जेका हाणे क़िस्त सुभाणे राति ईंदी यानी हिकु ॾींहुं खां ॿ ॾींहं खां पोइ जेका क़िस्त अचण वारी आहे उन जी एडवांस में तव्हांखे कुझु कहाणी ॿुधाईंदासीं, ख़ासि करे कुझु अहिड़ा पॉइंट ॿुधाईंदासीं जेके तव्हांखे ख़बर न हूंदी पहिरियां त हिन में थियणो छा आहे। हाणे इहो नवाब खान छाजे करे छितो थियो आहे पुरम में तव्हां ॾिठो हूंदो। छा वाक़ई मीर ऐं मूसा जेको तव्हां ॾिठो पुरम में वाक़ई हिकु थी विया आहिनि, उन्हनि गॾिजी करे जेको आहे नवाब खान खे धमकी ॾिनी आहे या वरी कुझु ॿियो चकर आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो, थी सघे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त हिनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे, अगरि ज़हर ज़िंदगी ड्रामो या तकरार ड्रामे जी एडिटिंग कीअं थींदी आहे, काफ़ी दोस्तनि जा चैनल आहिनि उहे बि हलाए रहिया आहिनि, उन्हनि जा थंबनेल ओरिजिनल थंबनेल कीअं ठहंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो ॿियो अलॻि चैनल आहे जंहिं ते मां टेक्निकल कमु ॿुधाईंदो आहियां, पंहिंजी जेका बि तजुर्बो आहे उन ते ॿुधाईंदो आहियां, शाहिद भाई टेक जे नाले सां। डिस्क्रिप्शन में लिंक अथव, उन ते वञी क्लिक करे उते सिखी सघो था ओरिजिनल थंबनेल कीअं ठहंदा आहिनि ऐं एडिटिंग कीअं थींदी आहे। हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, जेको तव्हां मीर ऐं मूसा खे गॾु ॾिठो हुयो इन प्रोमो में, इहो दोस्तों हिकिड़ी पुराणी यादि हुई जेको मीर सोचे रहियो हुयो। इहो ओरिजिनल में अॻी क़िस्त में ईअं कान थींदो, पुराणी क़िस्त जो इहो हिकिड़ो प्रोमो में ॾिनो वियो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों नेक्स्ट एपिसोड में त नवाब खान छितो थी वेंदो, या ॾिसंदो हुनखो कुझु थिए नथो, पुलिस बि नाकाम थी रही आहे ऐं हाशू वारा बि फ़िलहालु वक़्ती तौरु नाकाम थिया आहिनि, तो पंहिंजी घर वारी जॻहियूं पंहिंजी भड़ास कढंदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो त हाणे छा कयां, ऐं छितो थी पवंदो ऐं वॾी मुकावड़ मां कढण जे लाइ हू कंहिंजो न कंहिंजो नुक़सानु करे वेंदो। नवाब खान ग़लती करे वेंदो जेका उन जे लाइ मुसीबत बणिजी वेंदी आहे अॻिते हली करे। हो इहो ई तुंहिंजी कोशिशि आहे त मां दुश्मन पंहिंजा रोके वठां, यानी दुश्मनी रोकण जे चकर में नुक़सानु खाई वेही रहंदो ऐं हुन दुश्मननि खे बि फ़ाइदो थी वेंदो ऐं उन्हनि खे बि कुझु नुक़सानु रसंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।